अदा ॻाल्हि इहा आहे असांजे ॾाॾे जी ज़री ज़मीन आहे असांखे हिननि कॾहिं बि न ॾिनो न कयो। हाणे मुंहिंजी अमड़ पोड़ी आहे मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो पोइ अमड़ पोड़ी चयो त मां असांखे कॾहिं बि न ॾिनऊं पर हाणे मूंखे हिसो वठि मुंहिंजो इलाजु करा तूं ठीकु आहे। मूंखे अमड़ पंहिंजी सलाह ॾिनी पोइ मां वियसि DC ऑफिस में माना हिकिड़ी बनी जो उन्हनि बि खपाए छॾी माना खाता पंहिंजे नाले कराए छॾियऊं बाक़ी हिकिड़ी उहे मुंहिंजा चाचा आहिनि सैफला मीर अज़हर मीर हसन अली हसन ऐं रुस्तम हा इहे ऐं थी कंदे खातो जो मूं मटायो ॾाॾे जो पंहिंजे जो सॼो ख़ानदान चाढ़ियो हुननि खे बि चढ़ाए छॾियो मां ईअं न त मां पंहिंजो ई नालो ॾिनो ठीकु आहे। पोइ वरी जो कणक लथी त मां चयो मां हाणे हिननि सॼी उमिरि खाधो आहे असांखे न ॾिनो अथनि तंहिं कंदे मां SP खे दरख़्वास्त ॾिनी दरख़्वास्त जो ॾिनी त SP हुननि ॾे पुलिस मोकिली त इहा कणक रोकरायो हिननि खे ॿधण जे लाइ न पर कणक रोकराइण जे लाइ कणक हिननि खणी छॾी उहा बि कणक पाण खणी विया। हाणे सुबुह खां वठी मुंहिंजे भाइटनि खे घर मां ताड़े ॻोठ वारनि मुंहिंजनि चाचनि सौटनि ॻोठ वारा अचनि था उन्हनि खे धमकियूं ॾियनि था बुझा था ॾियनि घर में उन्हनि खे तड़े था कढनि त हीअ असांजो प्लाट आहे हीअ असांजा घर आहिनि महिरबानी करे वज़ीर आला वज़ीर आज़म खे हिननि खे मुंहिंजी अपील आहे असांजी मदद कनि असां सां ज़ुल्म करे छॾियो अथनि। पुलिस ॾे विया हो असां मोर्चे ते विया आहियूं उन्हनि पैसा वठी उन्हनि खे छॾे ॾिनो आहे असांजी अदालत कनि ई कोन था केर बि कोन थो करे छो भला असां ग़रीब काॾे वञूं असां ग़रीब मिसकिन आहियूं असां विढ़ण जहिड़ा ई न पंहिंजनि सौटनि मां चाचनि मां ॻोठ वारनि मां ख़तरो आहे। मुंहिंजो भाइटियो हिकिड़ो आहे राति जो सुतो पियो आहे हिनखे मारण जी धमकी था ॾियनि असांखे मारींदा बि महिरबानी करे वज़ीर आला वज़ीर आज़म सदर साहिब खे जजनि खे SP खे DSP खे मुंहिंजी अपील आहे त असांखे हे माण्हू मारींदा असांजी मदद कयो वञे असां ग़रीब मिसकिन असां नथा पहुची उन्हनि सां सघूं महिरबानी करे पर जिथे जिथे मुंहिंजी ख़बर वञे न असांजी मदद कयो वञे असांखे मारण जूं धमकियूं पर हींअर असांखे घर में अची मारे बि विया आहिनि असांखे घर में नियाणियुनि खे मुंहिंजे भाइटे खे असांखे घर मां कढे असांखे ॿाहिरि रस्ते ते बीहारे छॾियऊं त राति घर में घड़ंदो असां तव्हांखे मारींदासीं काॾे वञूं असां किथे वञूं कंहिं वटि वञूं असांजी अदालत कयो वञे असांजी सरकार बि नथी ॿुधे पुलिस वारा पैसा वठी उन्हनि खे छॾे था ॾियनि